अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूँ था हिन नाज़रीन। ठठो में पुलिस पारां कामयाब कार्रवाई कई वई। 13 सालनि जी नियाणीअ सां ज़ना करण जे केस में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो, केस पिणु दाख़िल करे वरितो। सिंध ऑनलाइन टीवी जी ब्यूरो चीफ दया खान खुश्क मूजिब थाणो साकरो में तारीख़ 23 मार्च 2022 वक़्त राति 11 बजे एक नियाणी परी नाले जंहिंजी उम्र 13 साल ॿुधाई पई वञे, जंहिंखे संदसि वालिद मोहम्मद आरिफ बि भरपूरी चौकी गुलामुल्ला ते खणी आयो। जंहिं ॿुधायो त संदसि नियाणी परी जेका माइटनि जी शादी में वियल हुई, जंहिंसां जवाबदार गुलाम उर्फ गुलामी मल्हा ज़ना कई आहे। अहिड़ी इतला मिलण ते इंचार्ज पुलिस गुलामुल्ला बर वक़्त बीबी परी खे संदसि वालिद सां आण करे सिविल अस्पताल मेडिकल लाइ वठी विया। SSP अदिल हुसैन चांडियो जे सख़्त हुकुम ते अमल कंदे गुलामुल्ला पुलिस बर वक़्त कार्रवाई करे जवाबदार गुलाम उर्फ गुलामी वल्द सूमार मांजरियूं मल्हा खे गिरफ़्तार करे वरितो। शुरुआती जांच दौरान जवाबदार गुलाम उर्फ गुलामी ॾोह जो इतराफ़ पिणु करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार जे ख़िलाफ़ नियाणीअ जे वालिद जी फ़रियाद ते साकरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।